अमल कहिड़ो बि हुजे, चाहे नसीहत हुजे चाहे अमल हुजे, तॾहिं ॿियनि खे ॾिजांइ जॾहिं पहिरियों पाण करे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, कंहिं दोस्त जो मैसेज हुयो त शेख ज़वेर गाननि जे बारे में हिकु लेक्चर ठाहे। बेशक मां ज़रूरु ठाहींदुमि। मां तॾहिं ठाहींदुमि जॾहिं उहो अमल पहिरियों मां पाण कयां। मां हिकु ड्राइवर इंसान आहियां, ड्राइवर। मां जी गाॾी में दोस्त बि वेंदा, सेठ बि वेहनि था, उहे कनेक्ट करे गाना त हलाइनि था, मुंहिंजे कननि ते बि पहुचे थो, मां उहे ॿुधां बि, ऐं मां पाण अमल न कयां, ॿियनि खे नसीहत ॾियां, सम्झी आहे मुंहिंजी हराम पाई। बाक़ी जेके मां तव्हांखे नसीहत ॾियां थो उहे तव्हांखे हिकु सिखाणी बि आहे, ऐं अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मां उन्हनि ते अमल बि कंदो आहियां। रब ज़ुल जलाल वल इकराम तो फरमाए, अमल तॾहिं ॿियनि खे ॾिजांइ जॾहिं पहिरियों पाण करे, न त क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जो कसम जिस्म हूंदो पर जिस्म में गोश्त न हूंदो। अस्तग़फिरुल्लाह या रब्बी। तव्हां ॾिसो काथे काथे वेही वरी अहिड़ी नसीहत बि भली ॾींदा आहियो जो चवंदा आहियूं त तव्हां जहिड़ा की इंसान ई न हूंदा, पर तव्हांजे अंदर में हज़ारे हराम पायूं बि हूंदियूं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जवान जी औलाद, अमल ऐं नसीहत तॾहिं ॿियनि खे ॾिजांइ जॾहिं पंहिंजो गिरेबान फाड़े अंदरि ॾिसे त मूं में ओड़ी आहिनि चङायूं, अंदर में हराम पायूं, ॿार मरी पोश न पाए, नच न पाए, अल्लाह जो कसम न पाए, न पाए, लाइ पोशियो। हिकिड़ी ॻाल्हि, अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान सां वॾो प्यार कंदो आहे जेको सभ खां अवल पाण अमल करे वरी साम्हूं वारनि खे उहो अमल ॾे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जा लख ए करोड़ एहसान। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु, लहु अल मुल्क व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। उन ख़ालिक़ अकबर जी महिरबानी आहे। बाक़ी जेके मां तव्हांखे नसीहत ॾिनो, उन नसीहतुनि ते मां पाण क़ाइम बि आहियां ऐं क़ाइम रहंदमि। जज़ाइकल्लाह ख़ैर, मां सलाम।